अस्सलाम वालेकुम डॉक्टर। वालेकुम सलाम। डॉक्टर तबीयत सही कान्हे, बुखार सूर तकलीफ़ खंघ नज़लो ज़ुकाम सब बीमारियों के सागण अल्लाह दवा का सुठी सस्ती लिखी दे, फ़ाइदो भी थिए। ये दवा दे हाँ 3 चम्मच सुबह जो 3 मंझंदि जो 3 शाम जो पीजे, अल्लाह खैर कंदो। पर डॉक्टर मां त मिस्कीन माण्हू मूं वटि त एतिरा घर में चमचा ई कोन्हनि। क्या तुम्हें पता है ऐ गुलशन। डॉक्टर साहब हिकिड़ो मरीज़ आयो सीरियस कंडीशन में अथव। बाबा हाणे किरोना में ठीकु आहे, मां हींअर ई थो वञा। डॉक्टर साहब वरी हिकु कंडीशन आहे, हिकिड़ो ॿार आहे हुनजो सीरियस हाल अथसि। बाबा हाणे किरोना में हाणे ठीकु आहे आयो में। डॉक्टर साहब वारो हिकिड़ो लेडीज़ आहे, उहो प्रेग्नेंट आहे, उनजी कंडीशन बि ख़राबु आहे। बाबा छा कयां? हाणे किरोना में हाणे उनखे बि किरोना हणा में। बसि इजो थो वञा। हेलो। मेरे बेबी ने क्या खाया? मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया।